व्यूअर्स खादिम इन्फो टीवी में मां जो मेज़बान खादिम तलोड़ो। व्यूअर्स जीअं त सिंध जे कुछ इलाइक़नि में बलदियाती चूंडुनि जे हवाले सां हिकिड़ो तारुक़ पैदा थी वियो आहे ऐं बलदियाती चूंडुनि जो जेको मरहलो हले थो उन में मुख़्तलिफ़ जेको आहे पार्टियुनि जा कैंडिडेट्स साम्हूं अची विया आहिनि, उम्मीदवार साम्हूं अची विया आहिनि ऐं वॾे अंग में तमामु जेके आहिनि माण्हू अवाम खां एतमाद वठी बलदियाती इदारनि जी वाग संभालण लाइ मैदान में लथल आहिनि। ऐं हिन वक़्तु असां सां खैरपुर में सिंध यूनाइटेड पार्टी जो अॻुवाण ऐं खैरपुर जे म्यूनसिपल कमेटी जे वार्ड नंबर 13 जो उम्मीदवार फयाज़ खमीसाणी साहब मौजूदु आहे। फयाज़ उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त खैरपुर जे म्यूनसिपल कमेटी वारी जेका ही जस्टिक्शन आहे उन जे हवाले सां संदसि नुक़्ते नज़र छा आहे ऐं इलेक्शन में हिसो वठण जे लाइ संदसि तरजीहात कहिड़ियूं आहिनि। फयाज़ साहब सभु खां पहिरियां तव्हांखे भली कर फयाज़ साहब, बलदियाती चूंडूं जेके थियनि पियूं 26 जून ते तव्हां उन में कैंडिडेट आहियो वार्ड नंबर 13 जा ॻाल्हि खैरपुर में, त हीउ जेको वार्ड नंबर 13 इहो कहिड़े इलाइक़नि ते मुश्तमिल आहे, उन में केतिरा वोटर्स आहिनि ऐं तव्हांजी जेका स्ट्रेटेजी कहिड़ी आहे, तव्हांजा मदे मुक़ाबिल कहिड़ियुनि कहिड़ियुनि जमायतुनि जा दोस्त आहिनि? टोटली वार्ड नंबर 13 में जेके वोट दाख़िल आहिनि उहे तक़रीबन 5400 जे लॻभॻि ऐं ही मौला सराई गवर ख़ान, मौला बच्चन शाह, मौला शहीदाबाद गुटड़ो, आबिद कॉलोनी ऐं अल्ताफ़ कॉलोनी ते मुश्तमिल वार्ड आहे जंहिंजो प्रॉपर आऊं सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां उम्मीदवार आहियां वार्ड नंबर 13 जो ऐं ॿिया कैंडिडेट मुख़्तलिफ़ पार्टियुनि खां यानी कि पीपल्स पार्टी जो बि उम्मीदवार आहे, PTI जो बि आहे, साॻी जॻह ते GDA तरफ़ां बि उम्मीदवार बीहारियो वियो आहे, 2 आज़ाद उम्मीदवार बि आहिनि। यानी कि टोटली असांजे हिन वार्ड ते 6 उम्मीदवार मौजूदु आहिनि मूं समेत। ऐं आउं सम्झां थो त वॾी आबादी वारो तमामु घणे वोटनि ते मुश्तमिल वार्ड असांजो वार्ड आहे, म्यूनसिपल कमेटी जे 29 वार्डनि मंझि आहे। अच्छा फयाज़ साहब, हिकिड़ो माना परसेप्शन इहो हूंदो आहे त म्यूनसिपल कमेटी जे वार्डनि ते जेके उम्मीदवार हिसो वठंदा आहिनि, पब्लिक परसेप्शन इहो हूंदो आहे त उहे बसि भर पासे जी जेका गली मोहल्ले जी सफ़ाई सुथराई आहे, लाइटिंग आहे या इहे मामला जेके हुजनि था मक़ामी सतह ते, उन्हनि जे लाइ जेको आहे पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम जेके आहिनि ॾियण लाइ मैदान में ईंदा आहिनि उम्मीदवार। तव्हांजो कॉन्सेप्ट जेको ही इलेक्शन कंडक्ट करण जो इरादो आहे उन में तव्हांजो मंशूर या इरादा या तरजीहात कहिड़ियूं हूंदियूं? सिंध यूनाइटेड पार्टी बुनियादी तौर ते सियासी पार्टी आहे ऐं सियासत ख़िदमत जो नालो आहे। असीं वॉलंटियर, असीं उहे वर्कर आहियूं क़ौम जा जेके क़ौम जे समूरनि दर्दनि ऐं अहजनि जे पूराव जे लाइ सियासत कयूं था। उन सूरत में मुंहिंजी हिन कॉन्सिक्वेंसी में यानी कि हिन मुंहिंजे वार्ड जे अंदरि जेके मामलात आहिनि, मुंहिंजा मामलात सिर्फ़ु उहे न आहिनि। उन हालतुनि में मां सिर्फ़ु हिकिड़े वार्ड जी नुमाइंदगी कोन थो कयां, जेतोणीकि वार्ड मां ई प्रॉपर चूंडजी ऐं पंहिंजे समूरे म्यूनसिपल कमेटी जी नुमाइंदगी कंदुसि। उन सूरत में असांजी म्यूनसिपल कमेटी जे जुरिडक्शन में जेके बि शयूं ईंदड़नि यानी कि तालीमी इदारा आहिनि, सिहत जा मर्कज़ आहिनि, समूरो इंफ्रास्ट्रक्चर आहे, असां उन समूरे जी सुधारे जे लाइ प्रॉपर कोशिशि वठंदासीं। बहितरीन। तव्हांखे बि ॿुधण में आयो हूंदो त बाबा तव्हां जमादारनि वारी सियासत था कयो, बंगिन वारी सियासत था कयो ऐं तव्हांखे कमु उहो ई करिणो आहे। मुंहिंजा साईं, जीअं सफ़ाई निस्फ़ ईमान आहे ईअं ई बिल्कुलु सिर्फ़ु हिकिड़ो पासो सफ़ाई न, यानी कि असां सोचूं त असां नालियूं ॿुहारे घिटियूं ॿुहारे सफ़ाई कंदासूं, ईअं न। असीं त बुनियादी तौर ते जेका तइलीम जो फुक़दान पैदा थियो आहे, तइलीम जी तबाही पैदा थी आहे, उन मां बि ग़लति ॻाल्हियूं साफ़ु करे ऐं दुरुस्त शयूं कोशिशि कंदे ऐं राग़िब करण जी कोशिशि कंदासूं। साॻी जॻह ते जिते सिहत जा मर्कज़ गंद जो ढेर बणिजी चुका आहिनि, उन्हनि जी सफ़ाई बि असां दयानतदारी ऐं ईमानदारी सां कंदासूं। इहा असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इहा असांजी ज़िमेदारी आहे। हिकिड़े मुंहिंजे वार्ड जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां न आहे,
आऊं ज़िम्मेवार आहियां पंहिंजे समूरे क़ौम जो, समूरनि माण्हुनि जो ऐं हिन समूरी एरिया जो आऊं ज़िम्मेवार आहियां, छाकाणि जो मूंखे मामिलो सम्झ में अची चुको आहे। तंहिंजे लाइ आऊं पंहिंजो पाण खे ज़िम्मेवार महसूसु कयां थो ऐं मां अवलीन फ़र्ज़ु सम्झां थो त मामलात खे आगाह कयां समाज खे, ऐं मामलात खे दुनिया खां आगाह कयां, ऐं साॻी जॻह ते जेका असांजे मद में, जेका म्यूनिसिपल कमेटी मद में बजट अचे थी उन जी दुरुस्त यूटिलाइज़ेशन करायां बजाय जो करप्शन में। पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 सालनि खां आहे सिंध में ख़ासि करे, ऐं उनजी जेका आहे म्यूनिसिपल कमेटी में बि जेको आहे 15 सालनि खां ई सर्विसिस आहे, एडमिनिस्ट्रेशन आहे, माण्हुनि खे जेको आहे उन्हनि कुझु ॾिनो हूंदो। उनजे भेट में इमरान ख़ान जो हिकिड़ो अलॻि नैरेटिव खणी जेको आहे उन्हनि जा जेके नामज़द उम्मीदवार आहिनि लथल आहिनि। इन सॼी सूरत हाल में तव्हां जेका वर्क कयो पिया त ग्राउंड रियलिटीज़ छा आहिनि, माण्हू तव्हांखे कीअं था रिस्पॉन्ड कनि, केतिरे क़दुरु पुर उमेद आहियो? सिंध जे अंदरि PTI जो को ख़ासि रोल रहियो कोन, ऐं हिते वरी बि 15 सालनि खां वठी पीपल्स पार्टी गवर्नमेंट कंदी पई अचे, या 50 साल खां वठी पीपल्स पार्टी जे इख़्तियार में ही बाग़ आहे समूरी सिंध जी। सो उन सूरत हाल में पीपल्स पार्टी खां माण्हू बेज़ार थी चुका आहिनि, पर जो गवर्नमेंट मुस्तक़िल तौर ते उन्हनि जे इख़्तियार में आहे समूरी, उन्हनि हालतुनि में असांजो माण्हू लाचार ऐं मजबूर थी पियो आहे। थ्रेट्स ॾिनो असांजे माण्हूअ खे त जेकॾहिं तव्हां कंहिंजी ओपन सपोर्ट कंदो, जेकॾहिं ओपन मदद फयाज़ कमीसाणी कयो था त तव्हांजी बदिली थींदी, तव्हांजे भाउ खे ड्यूटी न मिलंदी, तव्हांजे भाउ खे बिल्कुलु इंतकामी हरबा इस्तेमालु कया था वञनि। उन ई सूरत में आम माण्हू जेको प्रॉपर वोटर आहे, जेको वोट घर खां निकिरी ऐं पोलिंग स्टेशन ताईं अचे थो, उहो ई ओपन नथो बीहे। उन जा खोड़ सारा इहे मामला मसइला आहिनि। उन सां जेको माण्हू तव्हांखे वोट करणु चाहे या तव्हांखे हिमायत ॾियणु चाहे त तव्हांजो इंतख़ाबी निशान कहिड़ो? असांजो इंतख़ाबी निशान जनरल पार्टी जो इंतख़ाबी निशान आहे, रजिस्टर्ड पार्टी आहे सिंध यूनाइटेड पार्टी, उनजो कार निशान आहे, ऐं मुंहिंजो बि इंतख़ाबी निशान कार ई आहे। तंहिंजे करे असां वरी बि इस्तदा कंदासूं पंहिंजे हिन सॼे जेके बि मुंहिंजे तक में वार्ड नंबर 13 में माण्हू दोस्त मौजूदु आहिनि, औरतूं मर्द, उन्हनि खे गुज़ारिश ई आई आहे त कार खे वोट ॾियनि ऐं मूंखे कामयाबु कनि त जीअं आऊं पंहिंजे समूरे समाज जी कामयाबी जो सबबु बणिजे। जी व्यूअर्स, वार्ड नंबर 13 में SUP सिंध यूनाइटेड पार्टी जे उम्मीदवार कार जे इंतख़ाबी निशान वारे उम्मीदवार फयाज़ खमीसाणी साहिब जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंखे इहा उमेदु आहे त उहो इलेक्शन में ज़रूरु कामयाबु थींदो ऐं पूरे म्यूनिसिपल कमेटी जूं जेके हदूं आहिनि उन्हनि जे अंदरि तालीमी इदारनि जो, ब्यूटिफिकेशन जो, ॿियनि फैसिलिटीज़ जो जेको आहे अवाम जी तर्जुमानी कंदो। इंशाअल्लाह जल्द ई 26 जून ते हिन सॼी जेका सिचुएशन जो उहो सूरत हाल साम्हूं अची वेंदी। असांजी इहा ॻाल्हि ॿोल तव्हांखे पसंदि अचे त खादिम इन्फो TV खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो, दोस्तनि सां शेयर कजो, पंहिंजो ऐं पाड़े वारनि जो ख़्यालु रखिजो। अला हामी नासिर असां सभिनी जो।